अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नए असां पंहिंजे अॼोके प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं सिंध जे हवाले सां, सिंध जी सियासत, सिंध जा इशूज़ ऐं उन्हनि इशूज़ जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ हुकूमतूं आयूं उन्हनि छा कयो छा न कयो। हिन वक़्तु सिंध जी जेका सूरत हाल आहे उन सूरत हाल में केतिरो सुधारो अची सघियो पिए, केतिरो सुधारो अची सघियो ऐं अञा केतिरी गुंजाइश आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको सॼो सफ़र आहे 40 सालनि खां वधीक अरसे जो, ऐं उन ते बि ॻाल्हाईंदासूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां वठी अॼु जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत आहे उन्हनि जो पंहिंजनि पंहिंजनि दौरनि में किरदारु छा रहियो, ख़ासि करे सिंध जे माण्हुनि जूं जेके उमेदूं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वाबस्ता आहिनि, उन हवाले सां सिंधी माण्हू त हमेशह मोट ॾींदा रहिया पीपल्स पार्टी, उनजी मोट में खेनि छा ॾिनो, इहे सभु शयूं डिस्कस कंदासीं। असां सां गॾु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा तमामु सीनियर अॻूणा वफ़ाक़ी वज़ीर ऐं हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा क़ौमी असैम्बली मेंबर जनाब नवाब यूसुफ टालपुर साहब। साईं तव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी सर, पीपल्स पार्टी ते ॻाल्हि ॿोल शुरू कंदासीं। तव्हां बानी मेंबर आहियो पाकिस्तान पीपल्स पार्टी, वॾो अरसो तव्हांखे थी वियो पाकिस्तान पीपल्स पार्टी में। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो दौर बि तव्हांखे यादि हूंदो। मोहतरमा सां गॾु त तव्हां हिकु वज़ीर तौरु कमु कयो, उन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई दौर आहे। जेकॾहिं असां शहीद भुट्टे जो दौर ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो दौर उनजी भेट अॼोके दौर सां कयूं त माण्हू जेके मुख़्तलिफ़ सियासी दुनियूं आहिनि, ख़ासि करे सिंध जो जेको अवाम आहे, उहे चवनि था ज़मीन आसमान जो फ़र्क़ु अची वियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में। तव्हां पार्टी जे अंदरि वेठा आहियो, तव्हांखे अहिड़ो को फ़र्क़ु नज़र अचे थो? इहा हिकु हक़ीक़त आहे। चाहे त भुट्टो साहिबु जंहिं विज़न सां आयो ऐं जेका गुफ़्तगू कंदो हो ऐं जंहिं नमूने सां आमिर अयूब खे छॾण खां पोइ मैदान अमल में लथो त सिर्फ़ु हिकिड़ो ई कमु कयईं त अवामी राब्ता मुहिम शुरू कयईं ऐं अवाम सां ई राब्तो रखी। उन में बवक़्ते ज़रूरत पोइ उन वक़्त जी हुकूमत भुट्टे साहब खे यूनाइटेड नेशंस बि मोकिलियो जॾहिं इहा वार थी हुई ऐं कोशिशि कंदा हुआ उहे बि त हिन मां को फ़ाइदो वठिजे। भुट्टे साहब खे उन्हनि कोशिशि कई पे त कंहिं नमूने वापसि वठी अचूं उन फोरम में परचायूंसि, सही, पर हुन किन उसूलनि ऐं प्रिंसिपल्स जे तहत अलहदगी इख़्तियार कई हुई, जंहिंखां पोइ जो इहो फ़ैसिलो त अवाम ऐं ॿियो कुझु न। ऐं कई कमु कई, पर पहिरियों भेरो पाकिस्तान जी सियासत में अवाम वटि वियो ऐं अवाम खे मोबिलाइज़ कई ऐं चयईं त सभु कुझु अमी आयो। सही। ऐं जॾहिं हुननि खे मोबिलाइज़ कई, चयईं सभु कुझु अमी आयो ऐं हुननि खे ॿुधणु शुरू कयो त इहा ई सियासत जेका 1967 ताईं ऐं 66 ताईं ड्राइंग रूम्स ऐं बंदि कमरनि में हुई, सां निकिरी मैदान में आई ड्राइंग रूमनि मां। सही। ऐं फ़ैसिला जेके थियणु लॻा से आवाम जी राय सां ऐं आवाम जी मर्ज़ी सां थींदा रहिया। पोइ ॿुधाई बि सही इहो त ताक़त अलाह जी आहे, पर ॿी अवाम जी आहे। ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। बिल्कुलु अवाम जी आहे। ऐं हे जेके बि ब्यूरोक्रेट्स आहिनि या कामोरा आहिनि, हे तव्हांजा मुलाज़िम आहिनि। उन दौर में इहो बि ॾिठोसीं त हारी नारी मज़दूर बि मुख़्तियारकार ऐं सूबेदार जे ऑफिसनि में लतूं हणी वेंदा हुआ। सही। ऐं उनजी ॻाल्हि ॿुधी वेंदी हुई ऐं काफ़ी कुझु शयूं कई थी। सभु पहिरियों भेरो लेबर लॉज़ हुजनि, हारी लॉज़ हुजनि, डेवलपमेंट जे हवाले सां 73 जो मुतफ़िक़ा आइन, 73 जो आइन हुजे, पर इन खां सवाइ बि वॾी तुंहिंजी इहा ख़ूबी हुई त 1974 में जेको यूरोप जो टूर कई ऐं जंहिं टूर में महिरबानी करे मूंखे बि पाण सां गॾु वठी वियो ऐं जेको ख़ासि तरह सां
फ्रांस जो टूर कई, वो सेकेंड कंट्री हुई, पहिरीं कोपनहेगन, ॿिए नंबर ते इहो, पोइ ॿिया मुल्क बि हुआ। त हुनमें जेॾीमहिल मूं भुट्टे साहब खे तॾहिं जे वक़्त जे फ्रेंच प्रेसिडेंट खे ॾिठो गुफ़्तगू कंदे बैंक्वेट्स में, त यकीन ॼाणो भुट्टो इलाही मथे हूंदो हो, उहो हेठि हूंदो हो। सही। ऐं असांखे ओॾीमहिल ताईं ख़बर न पई, जेॾीमहिल ताईं वरियासीं त बज़ाहिर का शइ कान वरितईं, पर जॾहिं मोटियासीं त यूरेनियम वठी ऐं उतां उन 74 में हेॾे वापसि आयो। सही। पोइ हुनजे ख़िलाफ़ साज़िशूं बि थियूं, ऐं हेनरी किसिंजर जा हर कंहिंखे अखर इहे यादि आहिनि त विल क्रिएट एग्ज़ाम्पल आउट ऑफ यू। सही। पर हुन पंहिंजे मिशन ते हलियो, इस्लामिक वर्ल्ड खे यूनाइट कयईं, जेका हुन समिट खे इस्लामिक शायदि पाकिस्तान हाणे अहिड़ी वरी न करे सघे, दुनिया ई न करे सघी वरी, न करे सघे। बिल्कुलु। पर पोइ बदकिस्मती हिन मुल्क जी ऐं बदकिस्मती अवाम जी अॼु इहा हालत न हुजे हा, सही। जेकॾहिं असां पंहिंजे इन हीरो खे इन नमूने फंदे ते न चाढ़ूं हा, ॿाहिरिनि मुल्कनि जे चवण ते। पोइ त ख़ैर जजनि बि चयो, बिल्कुलु। ओॾीमहिल बि जजनि में डिवीज़न हुई, के जज भॼी वञे अफ़गानिस्तान में पनाहूं बि वरितियूं कनि ऐं अधोध थी विया हलिया, पर जेको चीफ जस्टिस हो उन पोइ एडमिट कयो त इहो फ़ैसिलो असांजो ग़लति हो, पर हुन पाकिस्तान खे अलाए किथे वञी पहुचायो। बिल्कुलु। नटशेल में त थोरो इहो ई मां ॿुधायांसि। पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जो दौरु, ठीकु आहे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब, भुट्टे साहिब जी न्याणी ज़रूरु हुई, पर हुन जेका सियासत शुरू कई सा ज़ीरो खां शुरू कई, ऐं हुन पंहिंजी मेरिट ॾेखारी, हुन पंहिंजी जदोजहद ॾेखारी, हुन सां जेको जेलनि में वर्ताव कयो वियो, हुन सां उन्हनि यंग एज में जंहिं नमूने सां टॉर्चर्स कया विया ऐं जंहिं नमूने सां हुनखे हटाइण जी कोशिशि कई वई, त चवणु नथो चाहियां त संदसि फर्ज़ंद उहे ॿार जी हलिया, हिन चयो आउं पंहिंजे मुल्क में स्ट्रगल कंदुसि। बिल्कुलु। ऐं रही हिते। पोइ उन सां उन पार्टी खे उन नमूने सां खणी अॻिते वधी। पर भुट्टे साहिब जी जेका विजन हुई, भुट्टे साहिब जो जेको दौरु हो, उहो पंहिंजी जाइ जो, मोहतरमा जो पंहिंजी जाइ जो, पर नेचुरली हुनजी विजन ऐं हुनजी उन में थोरो फ़र्क़ु हो। पर पाकिस्तान ॾिठो त पीउ ऐं धीउ ॿिन्ही जेका हिते लीडरशिप ॾिनी हिते जी आवाम खे, त पाकिस्तान जी आवाम हुन सां अहिड़े नमूने जकड़ियल रही। उहो इन करे न त को आवाम खे ईअं वणंदा हुआ जेके आवाम जा कमु थिया, जंहिं नमूने पार्टी खे ऑर्गेनाइज़ कयनि, जंहिं नमूने पार्टी खे खणी अॻिते वधिया, जंहिं नमूने पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे कारकुननि सां उन्हनि खे प्यारु हूंदो हो। मूंखे यादि आहे हिकु दफ़ा उमरकोट में फेडरल मिनिस्टर हो, कंहिं कारकुन मुंहिंजी शिकायत कई मोहतरमा खे मुंहिंजे रूबरू, ऐं उहा शिकायत बि कई जेका सही न हुई। सही। ॿुधी हूंदी ॻाल्हि त मूं खेनि चवणु लॻमि त मूं चयो मोहतरमा तव्हां हिन जी ॻाल्हि ॿुधी, हाणे मुंहिंजी ॿुधो। मूंखे चयईं तालपो साहब बेचारा गरीब कारकुन है, इसकी दिल आज़ारी नहीं करो, इसका दिल लो। सही। देखो ये बेचारा क्या है। त माना उन्हनि कारकुननि ने पोइ छा सोचियो हूंदो ऐं कहिड़े नमूने सॼो कुझु, या साॻिए नमूने सां जॾहिं भुट्टे साहिब जी हुकूमत में मार्शल लॉ लॻी ऐं असां मार्शल लॉ जी वायलेशन कई ऐं मां सिंध यूनिवर्सिटी जो प्रेसिडेंट हुउमि, जुलूस कढियमि, गिरफ़्तार थियासीं मार्शल लॉ में, समरी ट्रायल थियो, त छा
छा भुट्टो साहब, छा उनजूं कमिटमेंट्स, छा उनजा अची संभारी कोर्ट में 2 ॾींहं वेही रहियो त मतिलबु त पोइ उन्हनि माण्हुनि जे लाइ माण्हू जेकॾहिं जान ॾिए त बि घटि ॻाल्हि आहे यार। सही। साॻी तरह सां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु त हुन पंहिंजी पार्टी खे तक़रीबन उन ई नमूने ऑर्गेनाइज़ रखियो, उन ई नमूने खणी अॻिते वधी। इहो सॼो हिकिड़ो स्ट्रगल, जंहिं स्ट्रगल मां निकिरी हे सभु कुझु थियो। हींअर बि पार्टी आहे, हींअर बि क़यादत आहे, हींअर बि विल आहे, जेका विल असांखे हिकिड़ी पढ़ी ॿुधाई वई, पर जेको हिकिड़ो बुनियादी शइ जंहिंमें असीं पोइ रहिजी आहियूं उहो इहो आहे त जेका सियासत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत भुट्टे साहिब ऐं बेनज़ीर ड्राइंग रूमनि मां कढी मैदान में खणी आया हुआ, सा वरी महदूद थी वई आहे ड्राइंग रूमनि ते। सही। हाणे वरी फ़ैसिला जेके आहिनि ड्राइंग रूमनि में था थियनि। सिक्योरिटी जा मसइला आहिनि, सिक्योरिटी जो मसइलो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब सां कोन, सभ खां वॾो थ्रेट उन्हनि खे उनखे ऐं शहादत बि उनखे अफ़सोस सां चवणो थो पए त हीअं टियों भेरो जॾहिं आई हुई त फुली मैच्योर थी आई हुई। बिल्कुलु। ऐं जंहिं नमूने सां हिन मुल्क जे लाइ हिकिड़ी विज़न खणी आई हुई, जंहिं नमूने हलाया त जो हुजे हा त ख़बर पवे हा, न आहे त इहो ॿियो धक आहे जेको असां पाकिस्तान खे आहियूं ऐं पाकिस्तान जे आवाम खे। जेसि ताईं इहा सियासत बंदि कमरनि मां ॿाहिरि न ईंदी तेसि ताईं मां सम्झां थो त पार्टी उन लेवल ते न पहुचंदी। पार्टी ऑर्गेनाइज़ेशन, पार्टी जी तनज़ीम, पार्टी खे मुनज़िम करणु ऐं नौजवाननि खे खणी अॻिते आणणु ऐं अवाम सां राब्तो। रिस्क त हर ॻाल्हि में आहे, मोहतरमा बि खयूं, असांखे बि खणणु खपे, सियासत कयूं था। न पार्टी जी जेका हिन वक़्तु क़यादत आहे उनखे इहा ॻाल्हि छा सम्झ में नथी अचे। तव्हां वेठा आहियो, ॿिया सीनियर अॻुवान वेठा आहिनि जिन अवामी इहा सियासत कई, जेका भुट्टे साहिब वारी, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद वारी, जंहिंमें नज़रियो बि हो, जंहिंमें अवाम जा मसइला बि खणिबा हुआ, अवाम खे गॾु खणी हलिबो हो, कारकुननि खे गॾु खणी हलिबो हो, त छा हिननि शयुनि जी निशानदेही नथी थिए या मौजूदा क़यादत इन ॻाल्हि खे सम्झण लाइ तयार ई कोन्हे, जंहिंजे करे हाणे तसुर त इहो आहे त पार्टी सिंध ताईं महदूद थी वई आहे। न, हिकु दफ़ा पहिरीं बि बदकिस्मती सां मोहतरमा जे ज़माने में 1997 जी इलेक्शन में बिल्कुलु 17 सीटनि ताईं महदूद रहिजी वियासीं सिंध जे। पर हुन जंहिं नमूने वरी पार्टी खे खयो ऐं सॼी बेस त आहे न, जड़ूं त आहिनि न अवाम में, खईं त वरी ॿियनि इलेक्शन में अची वई पाण। पंहिंजी पार्टी खटियाई पंजाब मां बि, फ्रंटियर में बि ठीकु ठाक सीटूं मिलियूं, कुझु बलूचिस्तान मां बि मिलियूं। पर 97 असेंबली में सीटूं त 17 हुयूं, पर असां 98 में ॾिठो त मोहतरमा कमू शहीद ते जेको धरणो हुयो, कीअं अवाम जो समुंड हुनजे पोयां हो, या KP के जेको अॻु में सरहद सूबो हो या पंजाब हो, अवाम त पोयां नज़र ईंदी न। हाणे न सीटूं आहिनि न अवाम तो पोयां नज़र अचे क़यादत जे। साईं ॿाहिरि निकिरूं त अवाम आहे अॼु बि। सही। अॼु मूंखे यादि थो अचे त मां हिकु दफ़ा मोहतरमा सां गुफ़्तगू कंदे मोहतरमा खे चयो, दुबई में 1-to-1 डिस्कशन पे कईसीं पार्टी के हवाले से। मुझे मोहतरमा आपको भी गालिबन पता नहीं कि आपकी पार्टी कितनी बड़ी है। जी क्या यूसुफ, मुझे भी पता नहीं है मेरी पार्टी कितनी बड़ी है, मुझे मैं ये समझता हूँ। जी कैसे कहते हो तुम? मुझे मैं ऐसे कहता हूँ, जिस गांव में तुमको आप चाहें मुझे भेज दें, मैं जाता हूँ, अकेला जाता हूँ, मैं जाके आपके नारे लगाता हूँ, 50-100 आदमी आ जाएंगे। मुझे बताओ किसी और के पास ऐसे है? बिल्कुल नहीं है। यह अवाम सां राब्तो, ये असां अवाम सां राब्तो घटियल आहे। त हितां ई वरी शुरू था कयूं, टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो।
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां सां गॾु आहिनि नवाब यूसुफ टालपुर साहिब जिन। टालपुर साहिब, ॻाल्हि तव्हां कई त जेका तव्हां शइ रखी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे अॻियां कंहिं बि ॻोठ में वञण जी ऐं उते माण्हुनि गॾु थियण जी, अॼु त इन हद ताईं ॻाल्हि अची वई आहे जो सॼी मीडिया में रिपोर्ट शयूं थियनि पियूं त तीर जे निशान ते को माण्हू चूंड विढ़ण लाइ बि तयारु कोन्हे। पंजाब में, KP में, बलूचिस्तान में, इवन सिंध में पार्टी जो जेको सरबराह आहे उन जी तस्वीर खां सवाइ माण्हू बैनर ऐं पोस्ट कार्ड पिया छपाइनि। ख़ैर इहो त सिंध में बाक़ाइदे तस्वीरूं बि आहिनि, फ़ोटू बि आहिनि सभु जा, ऐं उन ते बेसिस ते हलनि पिया। पर ॿियनि सूबनि में इनखे ईअं न वठणु खपे मुंहिंजी नज़र में त का पीपुल्स पार्टी एज सच हाणे रही कान्हे। सही, मुंहिंजी नज़र में अॼु बि पीपुल्स पार्टी हर जाइ ते मौजूदु आहे, ख़ाली उन्हनि माण्हुनि ताईं पहुचण जी ज़रूरत आहे। जंहिं ॾींहुं पाकिस्तान पीपुल्स पार्टी अवामी राब्ता मुहिम शुरू कई, इहे माण्हू वरी हेॾा ईंदा। छाजे करे त जेके बि तव्हां प्रोग्राम ॾिसंदा, जेके बि तव्हां मैनिफेस्टोस ॾिसंदा, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो पंहिंजो मैनिफेस्टो निरालो मुख़्तलिफ़ आहे। बिल्कुलु उन मैनिफेस्टो ते अमल करण जी ज़रूरत आहे, ऐं उन ते अमल आवाम कराईंदो ऐं क़यादत कराईंदी। उन क़यादत खे निकिरणु खपे। ऐं असांखे वॾी उमेदु आहे बिलावल भुट्टो में त हुनखे जे फ्री हैंड मिलियो ऐं हो निकितो त काफ़ी हद ताईं शयूं बहितर थियणु शुरू थी वेंदियूं। ऐं हींअर बि पंजाब में हलूं था, के दोस्त छॾे बि विया आहिनि, पर मां असेंबली जो तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां। जॾहिं असां बिलावल भुट्टो जो पहिरियों जलसो कयो कराची में, जितां लॉन्च कयोसीं जी, ऐं असेंबली में हली उन्हनि ॾींहंनि में, पोइ वरी हिते हुउमि त जेके बि पीपुल्स पार्टी जा माण्हू बाए लाज घणे भाङे पीपुल्स पार्टी छॾे मुख़्तलिफ़ जमातनि में विया, उन्होंने उनके जॾहिं ॿुधो मां सां अची मिलिया, चई यार अब लगता है कि हमको दोबारा सोचना पड़ेगा कि हम वापस आए, सही, घर हमारा ये, हम कहीं फिट नहीं होते। बिल्कुलु। त ही हिकिड़ी निराली हिननि जी सोच आहे, निराली हिकिड़ी ॻाल्हि आहे। असांखे सिर्फ़ु पंहिंजे पाण खे थोरो एडजस्ट करे आवाम सां राब्तो करणो आहे। नहीं, तव्हां जेका ॻाल्हि की बुनियादी ॻाल्हि त आहे ई उहा न, जेका सभु माण्हू सभु तजदीनगार चवनि पिया त फ्री हैंड मिले बिलावल भुट्टो खे। बिल्कुलु। ऐं जेसिताईं उनजे पोयां ॿिया माण्हू वेठा आहिनि, इख़्तियार ॿियनि वटि आहिनि, हू पंहिंजा फ़ैसिला करण में आज़ादु कोन्हे, तेसिताईं ज़ाहिर आहे इहा सूरत हाल रहंदी पार्टी जी। तव्हांखे लॻे थो त को फ्री हैंड मिलंदो बिलावल? मिलणु खपे, मिलंदो न मिलंदो, वठंदो न वठंदो, उहो त आई कांट प्रिडिक्ट। सही, उनखे वठणु खपे, उनखे मिलणु खपे, ऐं उनखे अमली तरह मैदान में अचणु खपे, ऐं वॾी तब्दीली ॾिसंदा था। हे जेका हीअं नज़र पई अचे त भई जी पार्टी आई कान्हे, तीअं अहिड़े ई नमूने सां वरी उजागर थींदी। ऐं ऑल ओवर द कंट्री अॼु बि जेका फेडरल पार्टी पाकिस्तान में आहे त पीपुल्स पार्टी आहे। सर, फेडरल पार्टी पंहिंजी जाइ ते, पर लेफ्ट जी पार्टी पाकिस्तान में आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी नज़र अचे थी। बाक़ी जेके पार्टियूं आहिनि, PMLN हुजे, PTI हुजे, या उन सां गॾु हाणे ॿियूं मज़हबी जमातूं आहिनि, त उहे त राइट विंग जूं जमातूं आहिनि शुरू खां वठी। अॼु बि उन्हनि जूं पॉलिसियूं असां ॾिसूं था, दहशतगर्दी आहे, इंतिहा पसंदी आहे, बुनियाद परस्ती आहे, उन ते जेको मौक़ुफ़ हिकिड़े पासे हुननि जो ॿी पासे पीपुल्स पार्टी जी मौजूदा क़यादत जो इहो मौक़ुफ़ बिल्कुलु वाज़े आहे। माण्हुनि खे अफ़सोस इहो आहे, जेके रोशन ख़्याल माण्हू आहिनि, तरक़ी पसंद माण्हू पाकिस्तान में आहिनि, त उहो हिकिड़ो जेको उन्हनि जो आवाज़ु हो, हिकिड़ी लेफ्ट जी पार्टी, सगारी धुर हुई, उहा आस्ते आस्ते ख़तमु थींदी पई वञे। माण्हुनि खे ॻणती आहे हिन ॻाल्हि जी, माण्हू चाहिनि था त इहा पार्टी हुजे, सर्वाइव करे, वधीक मज़बूत थिए, पर पार्टी जी क़यादत आख़िर उन्हनि माण्हुनि जूं उहे तमन्नाऊं, उहे ख़्वाहिशूं ऐं उहे जेके हिकिड़ी उमेद कयो वेठा आहिनि, उन्हनि खे मोट ॾियण लाइ अञा ताईं असांखे तयारु नज़र नथी अचे। ॾिसो न, अवां मूं वारी ॻाल्हि खे सपोर्ट कयो त पार्टी अञा बि एग्ज़िस्ट करे थी। बिल्कुलु, माण्हुनि में अॼु बि इहा ई आहे त भई ही वरनि लेफ्टिस्ट हुजण जो वरी बि कंहिं हद ताईं
पहिरीं त वधीक पर हींअर कंहिं हद ताईं वरी पीपल्स पार्टी ही करे सघे थी, ॿियूं त सभु राइटिस्ट आहिनि। बिल्कुलु। पर इहो सभु कुझु करण जे लाइ अवामी राब्ता, जेसिताईं अवामी राब्ता मुहिम न थींदी, आवाम सां राब्तो न थींदो, मुश्किल आहे। सो इहो बग़ैर कंहिं सोचणु सम्झण जे शुरू करणु खपे। सही सर, हाणे इहा त हिकिड़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़ जी सियासत। सिंध जेका पीपल्स पार्टी जो जनमु थियो उन ॾींहं खां वठी अॼु ताईं सिंध जे माण्हुनि बेइंतिहा मोहबत कई पाकिस्तान पीपल्स पार्टी सां, ऐं हर दौर में जॾहिं बि शफ़ाफ़ चूंडूं थियूं, जॾहिं बि फ़रिश्तनि वोट न विधा, सिंध जे माण्हुनि जो वोट पीपल्स पार्टी खे ई मिलियो। पीपल्स पार्टी मोट में सिंध जे माण्हुनि खे छा ॾिनो आहे? ईअं बि न आहे त सिंध जे माण्हुनि खे मोट में, तव्हां पाण ई शुरूआति में गुफ़्तगू कंदे कालाबाग डैम जे हवाले सां चयो त मोहतरमा बेनज़ीर साहिब धरनो आहे। सही। त इहो को नंढो फ़ैसिलो कोन हो, त इहो धरनो बि हणे ऐं सॼे मुल्क जे माण्हुनि खे पाण सां गॾु बि रखे, वफ़ाक़ जी ज़ंजीर बि चौराए। बिल्कुलु। त मां नथो सम्झां त के अहिड़ियूं, हा बाक़ी कमज़ोरियूं आहिनि, कमियूं पेशियूं आहिनि जिन खे दूरि थियणु खपे। गवर्नेंस इहो कोन्हे का ॿियनि खां ख़राबु आहे, पर बहितर थियणु खपे। ॿियनि सूबनि में बि गवर्नेंस जो तक़रीबन इहो ई हाल आहे, पर सिंध हुकूमत खे बहितर गवर्नेंस ॾियणु खपे। छाजे करे त जेकॾहिं बहितर गवर्नेंस हूंदी, इंसाफ़ माण्हुनि खे मिलंदो, लॉ एंड ऑर्डर ठीकु हूंदो, टेररिज़म ते कंट्रोल हूंदो, त सूरत हाल ॿी थी वेंदी हली। बुनियादी शयूं ईअं आहिनि। बाक़ी जेके इकनॉमिकली मां सम्झां थो त सिंध सां वॾियूं ज़्यादतियूं करण जी कोशिशि कई वई, पर सिंध मैनेज कयो। पोइ पाणी जो इशू हुजे, एटोनॉमी जो इशू हुजे, या को इकोनॉमिकल इशू हुजे, त हू मैनेज कनि पिया, स्ट्रगल कनि पिया। ऐं इन हिसाब सां कहिड़ी बि जमात हूंदी उहे वधीक कॉम्प्रोमाइज़ थी सघे थो। असांजी बि कंहिं कुझु कया हुजनि, पर ॿी का जमात हूंदी त वधीक कॉम्प्रोमाइज़ कंदी, जेके वधीक नुक़सान असांखे। सर, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत सिंध जे माण्हुनि खे यादि आहे, हज़ारे सिंधियुनि खे ॿाहिरीं रोज़गार लाइ ॿाहिरिनि मुल्कनि मोकिलियो वियो, नवां तइलीमी इदारा ठहिया, ज़राअत में तरक़ी थी, तमामु घणा फ़ाइदा थिया सिंध जे माण्हुनि खे। मोहतरमा जो दौर बि ईअं अहिड़ो ई रहियो तक़रीबन सिंध जे माण्हुनि लाइ। करप्शन जी थोरी घणी उन वक़्तु शिकायत शुरू थी, जेका भुट्टे साहिब जे दौर में बिल्कुलु कोन हुई। पर हीउ जेको अठों साल हले पियो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे, हिननि 8 सालनि में हिकिड़ी शइ जेका तमामु वॾो क्रेडिट आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे, उहा आहे 18वीं आईनी तरमीम जो। NFC अवार्ड जा जेके इंडिकेटर्स आहिनि उहे तब्दील करण जो, त नओं NFC अवार्ड उन में पैसा बि असांखे वधीक मिलिया। सूबाई ख़ुदमुख़्तियारी के क़दुरु बहितर थी, कंकरेंट लिस्ट ख़तमु थी, उनजो फ़ाइदो जेको पहुचणु खपे आहे सिंध जे माण्हुनि खे, उहो फ़ाइदो नज़र नथो अचे। मोहतरमा जो दौरु ॾिसंदासीं, भुट्टे साहिब जो दौरु ॾिसंदासीं, ॿिया दौर ॾिसंदासीं, हिन वटि पैसा बि वधीक आहिनि। सिंध जो माण्हू जीअं पोइ तीअं पोइते धिकजंदो वञे, जीअं पोइ तीअं गुरबत वधंदी वञे। ज़ाहिर आहे हिन हुकूमत डिलीवर कयो हुजे त सिंध जा माण्हू दाऊं न कनि। NFC अवार्ड जो बि जेको फ़ैसिलो थियो हुन ते अमल न पियो थिए इन लेटर एस्पिरिट। सही। 18th अमेंडमेंट न सर, पहिरीं NFC अवार्ड ते कीअं अमल न पियो थिए? इन करे अमल न पियो थिए त जेके टैक्सिस सिंध खे कलेक्ट करणा हुआ, हाणे फेडरल गवर्नमेंट बि करे। सेल्स टैक्स ऑन सर्विसिस, हा हा, उहो त सिंध पाण पई कलेक्ट करे। कुझु पाण पई करे, कुझु फेडरल गवर्नमेंट पई करे। सही। तंहिंजे करे इहा हिकिड़ी डुप्लीकेशन कई अथनि। सही। ऐं उहे चवनि था असां कलेक्ट करे तव्हांखे ॾींदासीं, कंहिं कलेक्ट करे कंहिंखे ॾिनो आहे, कोन हो त। बिल्कुलु। ऐं मेन जेका शइ सिंध खे जेका अट्रैक्टिव हुई सा इहा ई हुई। 18th अमेंडमेंट मूंखे ॿुधायो कहिड़ो डिपार्टमेंट आहे कॉन्करेंट लिस्ट जो जेको कंहिं न कंहिं रूप में हिते कोन्हे। सही। भई 18th अमेंडमेंट खां पोइ इहे न हुअणु खपनि न। तव्हां ॿिए खे छॾो, एग्रीकल्चर खे वठो, फूड सिक्योरिटी जे नाले में आहे। हेल्थ जे वठो, हेल्थ जे नाले में आहे। एजुकेशन में वठो त
त का न का हिते हिकिड़ी कमेटी ठहियलु आहे जंहिंजे हवाले सां आहे। ऐं हाणे इहे ॻाल्हियूं पिया कनि त इहे असांखां अलाए कीअं थी वियो हलियो 18th अमेंडमेंट, छाकाणि त जेसि ताईं इन जी हिकिड़ो फेडरल शइ न हूंदी ठहियलु तेसि ताईं असांखे इंटरनेशनल लेवल तां फंड्स वठणु या उन सां राब्ता रखण में ॾुखियाई थींदी। यार कमाल आहे, जेकॾहिं को सूबो, मां चवंदो सिंध मुल्क रही आहे, बिल्कुलु एज़ कंट्री हुन प्रॉस्पर कयो आहे, अॻिते वधी आहे, त एज़ सूबो छो नथी वधी सघे? वधंदी। तव्हां छॾियो त सही। लाइकवाइज़ फ्रंटियर पंजाब बलोचिस्तान, पर हे कंहिं न कंहिं नमूने सां हाणे इन्हनि ते चेक रखियो वेठा आहिनि ऐं आस्ते आस्ते हिननि खां इख़्तियार खसण जी कोशिशि पिया कनि। इन में मां बिल्कुलु हक़ बजाने ॿुधो इहो चवण में त इहा असांजी कोताही आहे। इन्हनि शयुनि ते असांखे रेज़िस्ट करणु खपे, इन्हनि शयुनि ते असांखे एक्सपोज़ करणु खपे हिननि खे, छाकाणि त अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन असांखे चवणु खपे हिननि खे त तव्हीं इहो नथा करे सघो। इहो जेकॾहिं कंदा त इहा हिकिड़ी गैर आइनी शइ आहे, त हुनखे ख़बर पइजी वञे। काफ़ी अहिड़ा फ़ैसिला ही कैबिनेट मीटिंग्स में था कनि जेके CCI खां सवाइ थी कोन था सघनि। दे शुड कम टू द CCI। जेको फ़ैसिलो करिणो अथनि CCI में कनि। पोइ हुन में गैस हुजे, गैस जी रॉयल्टी हुजे या ॿिया जेके बि अहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि, उन्हनि खे पंहिंजे लेखे वेही फ़ैसिला न करणु खपनि, CCI में करणु खपनि। सर हिकिड़े पासे त असांजा वसीला त वधिया न, यानी की इलाही शयूं आहिनि जिन ते विफ़ाक़ जो अञा बि कब्ज़ो आहे, पर मादीअ जी भेट में पैसा वधीक मिलणु शुरू थिया विफ़ाक़ खां, जिन जो असरु नज़र अचणु खपे। सिंध में मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो, 18वीं आइनी तरमीम ते अचूं था। 18वीं आइनी तरमीम थी 2010 में। उन में पहिरीं जेका सभिनी खां अहम शयूं उन में हो त जेके वफ़ाक़ी मुलाज़मतुनि में कोटा आहे सूबनि जी, उहा कोटा हिकिड़ो त बराबरि कई वेंदी, मादी में जेकॾहिं कंहिंखे घटि मिली आहे। इन हवाले सां पार्लियामेंट में कानून साज़ी थींदी। तव्हांजी हुकूमत उन खां पोइ बि 3 साल रही, तव्हां का अहिड़ी कानून साज़ी न करे सघिया। 2015 आहे, यानी की 5 साल थिया आहिनि, शिक विझी छॾी, आइनी तहफ़ुज़ मिली वियो, कानून साज़ी करणी हुई हिकिड़ी मजलिस शूरा में पार्लियामेंट में, उहा न थी आहे अॼु ताईं। ऐं सूबनि जी कोटा उहो जो ईअं आहे। सिंध जा विफ़ाक़ी सेक्रेटरी ॾिसो हिन वक़्तु केतिरा आहिनि। तव्हांजो आवाज़ु असांखे कॾहिं कॾहिं पार्लियामेंट जे नेशनल असेंबली जे ऐवान में ॿुधण में अचे थो। ओवरऑल पीपल्स पार्टी जेका इहा आइनी तरमीम जे आंदी सॼियूं कोशिशूं वरितियूं, सभिनी पार्टियुनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु कयो, उहा उनजी मालिकी करण लाइ हाणे तयारु आख़िर छो कोन्हे? मां इहा ई ॻाल्हि पहिरीं करे चुको आहियां 5 हिन में, त असांखे इन ते एफर्ट्स वठणु खपंदा हुआ जेके असां न वरिता आहिनि। सही। मूंखे इन खां वधीक ॾुख इन ते आहे त मुशरफ जे वक़्त में इरसा में फेडरल मेंबर हूंदो हो सिंध जो। जी हा। उहो जॾहिं टेन्योर पूरो थियो त असां वटि अञा साल हो, असां उहो न रखी सघियासीं। हाणे असीं बि रड़ियूं कयूं। बिल्कुलु। त बाबा तव्हां, हू चवनि था असांखे न भई तव्हांजो वक़्तु छो न रखिया भई। सही। तंहिंजी माना तव्हां बि ज़रूरी कोन सम्झो, असां बि ज़रूरी कोन था सम्झूं। ऐं इरसा हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे, चाहे सॼी इकनॉमी सिंध जी एग्रीकल्चर आहे, ऐं एग्रीकल्चर माना त इरसा छा चइजे त पाणी। बिल्कुलु। ऐं सॼो हिकिड़ो पाणी जे हवाले सां सुभाणे बि हिकिड़ो सेमिनार रखियलु आहे हिते, मां बि जंहिंमें हूंदुसि, त भई शॉर्टेजिस आहिनि पाणी जूं। सम्झूं था भई जेके शॉर्टेजिस जी तव्हां ॻाल्हि कयो था, अव्हांजो इशारो कहिड़े तरफ़ आहे। बिल्कुलु। त उन्हनि समूरनि शयुनि खे हे न्यूट्रलाइज़ करणु चाहिनि था जेके कुझु चङियूं थियूं आहिनि। असांखे इन में असांखे करणु खपंदियूं हुयूं, न कयूं आहिनि। हाणे घटि में घटि डबल एफर्ट वठी CCI में वञूं, हुननि खे चऊं, हुननि खे क़ाइल कयूं, हुननि खे राज़ी कयूं ऐं पंहिंजो मेंबर वठूं। जेकॾहिं न त हुननि खे एक्सपोज़ कयूं। उहो ई आहे न, फेडरल मेंबर जेकॾहिं सिंध मां नथो थिए त जेको फेडरल फ्लड कमीशन जो मेंबर आहे उहो पंजाब खे फ़ाइदो थिए। उतां जो माण्हू उहो चेयरमैन थियो। बिल्कुलु। चलो सर, इन्हनि इश्यूज़ ते अञा थोरो वधीक पाण ॻाल्हाईंदासीं डिटेल में। टाइम त ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते, ऐं ब्रेक तां मोटी अची 18वीं आइनी तरमीम जे हवाले सां कुझु ॿियूं अहम शयूं आहिनि चाहींदासीं त नवाज़ साहब खां उन ते बि, छो त पार्टी जे अंदरि वेठा आहिनि, पार्टी में ज़रूरु कुझु न कुझु डिस्कशन बि थींदो हूंदो, उन हवाले सां ॼाण वठण जी कोशिशि कयूं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन।
सर तव्हां हाणे ॻाल्हि कई त केतिरा ई अहिड़ा फ़ैसिला आहिनि जेके CCI खे करणु खपनि, पोइ वफ़ाक़ी काबीना उहे फ़ैसिला थी करे। जेका 18 आईनी तरमीम हुई उन में CCI जे हवाले सां जेके शिकूं आहिनि उन में बि कुझु तरमीमूं थियूं, जंहिंमां हिकिड़ी हीअ त CCI जो पंहिंजो हिकिड़ो सेक्रेटरीएट ठहंदो ऐं उनजो बाक़ाइदा सेक्रेटरी हूंदो ऐं सभु मामलात उते ॾिठा वेंदा। उन खां सवाइ हर 3 महीने उनजो हिकिड़ो इजलास सॾाइणु लाज़मी हूंदो। हाणे हिकिड़ो आइन हिकिड़ी शइ चवे थो, पाबंद बणाए थो, हर 3 महीने इजलास बि नथो थिए ऐं हिकिड़े पासे उहे खाता जेके फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट में आहिनि उन्हनि जूं वज़ारतूं आहिनि, डिवीज़नूं आहिनि, कनकरेंट लिस्ट ख़तमु थी, उनखां पोइ CCI जे मातहत जेके इदारा हुआ उहे मुंहिंजे ख़्याल में उनखां बि वधीक आहिनि। कैबिनेट सेक्रेटरीएट असां वटि एॾी वॾी आहे, CCI जी सेक्रेटरीएट इन खां वॾी हुजणु खपे आहे। उहा सेक्रेटरीएट क़ाइमु न थियणु उहा कंहिंजी कोताही आहे। तव्हां पाण चओ था त पंजाब जे मफ़ाद में ई कोन्हे त उहो करे, असांजे मफ़ाद में आहे, असां कराई आहे, उन ते इम्प्लीमेंट असां कराईंदासीं। उन लाइ जेको आथर आहे 18 आईनी तरमीम जो, उहो सेनेट जो चेयरमैन आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी बि वेठी सेनेट में बि आहे, नेशनल असेंबली में। तव्हां को अॼु ताईं रेज़ोल्यूशन छो न पास करायो? तव्हां अॼु ताईं इन ते संजीदा हिकिड़ो इज्तिमाही को एफर्ट छो न वरितो त इहे शयूं इम्प्लीमेंट थियनि? ऐं रिकॉर्ड ते आहियां पार्लियामेंट में, असेंबली में, त ही जेका CCI जी मीटिंग कान थी थिए 3 महीने, या वायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे ऐं सिंध गवर्नमेंट खे अहिड़े क़िस्म सां रिक्विज़िशन करणु खपे। सही, दे शुड मूव अ रिक्विज़िशन। त दिस इज़ वॉट वन कैन डू। ऐं साॻे नमूने सां पंहिंजो सेनेट बि जेका आहे उहा बि बाय एंड लार्ज टाइम एंड अगेन इहे शयूं खणंदी अचे, पर बेसिक वञी ॻाल्हि थींदी सिंध गवर्नमेंट जी, द वन हू इज़ रिस्पॉन्सिबल, द वन हू इज़ पार्टी। असां त ॻाल्हि कंदासीं, रेज़ोल्यूशन मां इन करे न मूव कयो, थी सघे थो पास थिए, थी सघे थो का डिबेट थी वञे, त वाई शुड आई ब्रिंग एनीथिंग जेको कंट्रोवर्शियल हुजे। जेको असांजी पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे उते रखूं था, जंहिंखे वेट बि मिले थो ऐं ॻाल्हि बि थिए थी। ऐं अकेलो न, ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि जेके बाक़ाइदे इन्हनि शयुनि ते ॻाल्हाइनि था। सर ॻाल्हि उहो ई इनफ़रादी आवाज़ हिकिड़ो हूंदो आहे, हिकिड़ो पार्टी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं सॼो एफर्ट करे ई शइ आंदी, तव्हां हिन जो क्रेडिट बि हमेशह खणो था एज़ अ पार्टी उन ते इम्प्लीमेंटेशन लाइ कुझु न पई करे। सवाल वरी बि उहो आहे, माण्हू उहो सवाल उथारिनि था त पार्टी आख़िर छो संजीदा कोन्हे त उहे शयूं जेके तव्हां सम्झूं त नंढनि सूबनि जे फ़ाइदे में आहिनि, ख़ासि करे सिंध सूबे जे फ़ाइदे में आहिनि। ऐं तव्हांखे हिन वक़्तु मैंडेट बि सिवाइ सिर्फ़ु सिंध सूबे मां मिलियल आहे, त सिंध जे माण्हुनि लाइ पार्टी छो संजीदगी सां को अहिड़ो क़दम नथी खणे? सवाइ मुराद अली शाह जी हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस या साईं काइम अली शाह जे हिकिड़े बयान सां इहे मामला हल त कोन थींदा? इहो मतिलबु त शयूं जेके आहिनि बाक़ाइदे पार्टी लेवल ते तव्हां दुरुस्त था चओ खणण वारियूं आहिनि, या खणण वारियूं आहिनि उन फोरम ते जेको सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी आहे असांजी, बिल्कुलु उनजो अॼुकल्ह मीटिंग घटि थियूं थियनि। सो जेकॾहिं मीटिंग का थी त उन में रखिजनि थियूं, ऐं आईंदा बि जेकॾहिं थी ऐं जॾहिं बि थी त इहे सभु शयूं रखबियूं ऐं फोर्सफुली रखबियूं। ऐं इहे न की उन जे इंट्रस्ट में आहिनि, इहे पार्टी जे इंट्रस्ट में बि आहिनि, छाकाणि त असांजो वोट बैंक रूरल आहे। हींअर जेकॾहिं तव्हां ॾिसो त रूरल वोट बैंक खे कैप्चर करण जे लाइ PML इन पई कोशिशि करे, किसान पैकेज ॾिनो अथनि, बिल्कुलु, ऐं किसान पैकेज ते अमल करण जी कोशिशि पिया कनि। पंजाब में त फुली पियो थिए, सही, ॿियनि सूबनि में कोन पियो थिए, सवाइ फर्टिलाइज़र जे। जेका मां उन्हनि खे जस ॾींदुसि त फर्टिलाइज़र जी क़ीमत 500 रुपया घटी आहे, DAP जी, ऐं ॿियनि जी किथां 200, किथां 250, किथां 225, किथां 250, पर मतिलबु त कुझु रिडक्शन आई आहे जेको हुननि इहो ॾिनो आहे फर्टिलाइज़र जो 20 अरबनि जो पैकेज। उहा हिकिड़ी चङी ॻाल्हि आहे, पर हे नवंबर जो महीनो आहे, प्रोविंशियल गवर्नमेंट्स खे ऐं फेडरल गवर्नमेंट खे नज़र कोन थो अचे जेके शुगर मिल्स आहिनि दे शुड स्टार्ट 15 अक्टूबर ते, जेका हुनजी क्रशिंग डेट आहे 15 अक्टूबर जी जाइ ते ई वञी थी आहे 10 नवंबर, अॼु सुभाणे थींदी 11 नवंबर। ऐं मिलूं अञा खुलण जी ॻाल्हि ई कोन था कनि, सवाइ 2-3 मिलूं जेके आहिनि उते सिंध में खुलियूं आहिनि, भई ॿियूं जेके आहिनि बंदि कयो वेठा आहिनि। छो बंदि कयो वेठा आहिनि? इन करे बंदि कयो वेठा आहिनि त लेट खोलियूं, लामोरा कमांड वीचारनि जे ज़मीदारनि पोखियो हूंदो, पोइ हुन वटि को ऑप्शन न रहंदो, जंहिं क़ीमत में हू खणंदा चवंदा हुआ कॾहिं जिंद छॾायो, बिल्कुलु। पर अल्टीमेटली शुगर मिल वारा नुक़सान में वेंदा,
शुगर मिल वारनि पोएं साल जेका ज़्यादती आबादगारनि सां कई आहे सिंध में, ऐं ख़ासि तरह सां लोअर सिंध में, उन्हनि खे सिंध जो आबादगार कॾहिं माफ़ न कंदो। छाकाणि त असांखे ॾिननि क़ीमत 155 रुपया, 155 इन करे ॾिननि त जंहिं खंड जी क़ीमत 44-45 रुपया किलो आहे। सही। पोइ जेॾीमहिल उहा 64 रुपये ते वई हली ऐं हुननि विकी वञे 60-64 जे विक त उन में केतिरो वधियो रेट। बिल्कुलु। जेकॾहिं 250 रुपया ॾियनि हा त बि उन्हनि खे प्रॉफिट बचे हा, हुनजी जैकपॉट लॻी वई हली। ऐं हींअर अञा ताईं क़ीमतूं फिक्स कोन थियूं आहिनि, कंहिं सूबे कोन कयूं आहिनि। पंजाब तो चए पहिरीं सिंध करे, सिंध माठके वेठी आहे, सिंध 2 दफ़ा मीटिंग्स कॉल कयूं आहिनि आबादगारनि जूं ऐं शुगर मिल वारनि जूं, नतीजो 0। तंहिंजे करे फेडरल गवर्नमेंट खे इंटरवीन करणु खपे। इंटरवीन करे चइनी सूबनि जे कंसर्न वरीज़नि खे घुराए ऐं हुननि सां ॻाल्हाइणु खपे, या CCI में खणणु खपे त भई पाकिस्तान जो मुल्क जेको आहे सो एग्रीकल्चर कंट्री आहे, इकनॉमी असांजी जेका आहे सा एग्रीकल्चर ते डिपेंड थी करे। जेकॾहिं असांजो एग्रीकल्चर ख़ुशि हूंदो त 70% पॉपुलेशन ख़ुशि हूंदी ऐं पाकिस्तान ख़ुशि हूंदो। एग्रीकल्चर में को नुक़सानु थींदो त उहो पोइ तबाह कनि हूंदो। डॉक्टर साहब, ॻाल्हि तव्हांजी इहा जाइज़ आहे त वफ़ाक़ खे चइनी सूबनि जे ज़राअत वारनि वज़ीरनि खे घुराए हिकिड़ो इजलास करणु खपे, हिकिड़ी क़ीमत मुक़ररु करणु खपे। जीअं मादी में वफ़ाक़ी हुकूमत न, मूं इहो कोन चयो हिकिड़ी क़ीमत वरी बि मुक़ररु थींदी जेको सूक्रेंट कॉन्टेंट आहे। सही। उन में जेतिरी खंडु निकिरंदी आहे, सिंध में खंडु वधीक निकिरे थी, छाजे करे समुंड असांजे पासे में आहे, समुंड जे वहनि जे करे खंड जो जेको आहे सो उहा वधीक थी निकिरे। तंहिंजे करे जेका पंजाब जी हूंदी उन खां हिकिड़े हद तां असांखे वधीक मिलणु खपे, पर असां ॾिठो हुयो त पर साल असांखे पंजाब खां घटि मिली। पर सर ॻाल्हि इहा आहे त हाणे 18 तरमीम खां पोइ ज़राअत सूबनि जे हवाले थी चुकी आहे मुकमिल तौर ते। सिंध में हुकूमत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी आहे, ज़राअत वारो वज़ीर बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो आहे, केन कमिश्नर जेके मुक़ररु थिया आहिनि से बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा आहिनि। त पीपुल्स पार्टी जी सूबाई हुकूमत जी ज़िम्मेदारी थी ठहे, तव्हां पीपुल्स पार्टी जा एतिरा सीनियर लीडर थी करे तव्हां फेडरल गवर्नमेंट खे पिया अपीलूं कयो त हू अची इंटरवीन करे। इन करे जो सिंध हुकूमत नथी ॿुधे न असांखे, तॾहिं तव्हां हिनखे अपील कयो। हू ॿुधे त पोइ छो कयो? ज़िम्मेवारी बिल्कुलु हुननि जी आहे। सही। हुननि जी ज़िम्मेवारी आहे ऐं हुननि खे ई करणु खपे। मां हींअर बि शाह साहब सां मिलियुमि, 4-5 ॾींहं थींदा। मूं कामिल शाह साहब खे चयो मुंहिंजो पर साल धकियो आहे आबादगार। सही। शुगर केन बिल्कुलु। हिन साल हुनखे कॉम्पनसेट कयो। हाणे ॻाल्हि उहा ई आहे न, सिंध जा माण्हू बेड गवर्नेंस जी शिकायत बि कनि था, करप्शन जी शिकायत बि कनि था, अकरबा परवरी जी शिकायत बि कनि था, ऐं हेॾो वॾो जेको ज़ुल्म आबादगारनि सां थिए पियो, जंहिंजो तव्हां पाण बि इक़रार करियो था। सिंध जा माण्हू वरी बि लोकल गवर्नमेंट में तव्हां ॾिसो हींअर 8 ज़िलनि जी रिज़ल्ट आई आहे, पीपुल्स पार्टी खे वॉकओवर जहिड़ो करे मिलियो आहे, सवाइ कुझु इलाइक़नि जे। सिंध जे माण्हुनि जी मोहबत जो पैमानो इहो आहे, ऐं मोट में पीपुल्स पार्टी सिंध जे माण्हुनि खे ॾे छा पई, ऐं पोइ सिंध जो माण्हू हाणे इन सॼी सूरताल में वञे केॾां? वरी पीपुल्स पार्टी में ॿियो केॾां वेंदो? ॿियो को घस ई कोन्हे। तंहिंजे करे वरी बि जीअं शुरूआति कईसीं त के कोताहियूं बि हूंदियूं, के ज़्यादतियूं बि थियूं आहिनि। सही। पर वरी बि इहे पंहिंजा आहिनि। तव्हां ई ॿुधायो कहिड़ो घस आहे? जेके बि पार्टियूं आहिनि तव्हांजे बि अॻियां आहिनि, मुंहिंजे बि अॻियां आहिनि। हुननि जा छा प्रोग्राम आहिनि, छा ॻाल्हियूं आहिनि। असांखे पंहिंजी पार्टी खे बहितरु करण जी ज़रूरत आहे। असांखे पंहिंजी पार्टी में पार्टी जे अंदरि रही करे उन्हनि ते प्रेशराइज़ करण जी ज़रूरत आहे, उन्हनि खां सही फ़ैसिला करण जी ज़रूरत आहे, ऐं जेकी कुझु वहे वापरे पियो उन्हनि खे उजागर करण जी ज़रूरत आहे। लोकल बॉडीज़ जे इलेक्शन खे जनरल इलेक्शन न सम्झो वञे। छा जेके लोकल बॉडीज़ जी इलेक्शन्स हिकिड़ी थींदियूं आहिनि, जनरल इलेक्शन जी हिकिड़ो टेम्पो ॿियो थींदो आहे। तंहिंजे करे हिनखे खपे त हे वरनि, ऐं जेका हिननि जी कॉन्स्टिट्यूंसी आहे असांजी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी कॉन्स्टिट्यूंसी आहे, जेका रूरल कॉन्स्टिट्यूंसी आहे, उन कॉन्स्टिट्यूंसी में वरी के अहिड़ा फ़ैसिला कनि जो हुननि खे असीं विन ओवर करे सघूं। सर, प्रोग्राम जो टाइम ख़तमु थिए पियो। आख़िरी सुवाल, हाणे ॿिए मरहले में तव्हांजे ज़िले समेत तक़रीबन लोअर सिंध जे सभिनी ज़िलनि में चूंडूं थियनि पियूं, छा था सम्झो? पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेके नतीजा अपर सिंध मां वरिता आहिनि, लोअर सिंध बि उहे ई नतीजा ॾींदी, या
सांगड़ में असांखे सख़्तु मुक़ाबिलो नज़र अचे पियो, थरपारकर आहे, सुजावल ठट्टो आहे, बदीन आहे। तव्हां सम्झो था को फ़र्क़ु पवंदो हिननि चूंडुनि में, उते को पीपल्स पार्टी खे टफ टाइम मिलंदो? मां थोरी दुरुस्ती कयां तव्हांजे यानी सवाल जी, त तव्हां चओ फ़ैसिला वरिता आहिनि, त वरिता किने सही, माण्हुनि फ़ैसिला ॾिना आहिनि। ठीकु, जॾहिं माण्हुनि फ़ैसिला ॾिना आहिनि त मुंहिंजो वास्तो उमरकोट ज़िले सां आहे, ऐं उमरकोट ज़िले में मां सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी 85 to 90% सीटूं खटंदी। सर तव्हां आयो त उमरकोट सां, पर मीरपुर ख़ासि डिवीज़न सॼी जेका आहे उन जी सूरताल चइबो, जेकर तव्हां ॿुधायो हिन वक़्तु उते कीअं था भायो पार्टी पोज़ीशन? उते बि ठीकु आहे। मीरपुर ख़ासि शहर में कीअं पुटअप कया, कुझु सीटूं असांजे दोस्तनि खां रहिजी वियूं आहिनि, सही, जंहिंजे उमेदवार न बीहारे सघिया आहिनि, जेका मतिलबु त हिकिड़ी सम्झ खां बालातर ॻाल्हि आहे। बाक़ी इंटीरियर में ठीकु ठाक आहे मामिलो। ऐं उते थरपारकर में डेफिनेटली अरबाब पुराणो सियासतदान आहे, ऐं कॉन्टेस्ट आहे। जेकॾहिं असांजा दोस्त, असांजा साथी पाणत में ठहियलु हूंदा त खटे ईंदा, बाक़ी जे पाणत में केॾे कुझु थियो त पोइ ॾिसंदासीं रिज़ल्ट कहिड़ियूं थियूं अचनि। अच्छा, गुज़िरियल चूंडुनि में जीअं खिपरे वारी सीट कढी पाकिस्तान पीपल्स पार्टी, जेका फंक्शन लीग जी काफ़ी वॾे अरसे खां रही पिए, उन जे तक में उन में हाणे लोकल गवर्नमेंट में तव्हां लॻे थो त साॻी रिज़ल्ट तक़रीबन हूंदी मुतवक़े? लोकल पार्टीज़ जे इलेक्शन्स में कंहिं हद ताईं अपर हैंड हूंदो आहे जेके गवर्नमेंट्स हूंदियूं आहिनि, प्रोविंशियल गवर्नमेंट, चाहे उहो मां कोन थो चवां हू इंटरवीन था कनि या इंटरफेयर था कनि, न कोन था कनि। छाकाणि त माण्हू ॾिसनि था नंढी नंढी कॉन्स्टिट्यूंसीज़ आहिनि त सुभाणे मुंहिंजो तपेदार में कमु पवंदो, मुख़्तियारकार में कमु पवंदो, सूबेदार में कमु पवंदो, SDA में कमु पवंदो, इरिगेशन में कमु पवंदो, रोड्स में कमु पवंदो, केॾांहुं वेंदासीं। तंहिंजे करे हिकिड़ी थोरी टिल्ट हूंदी आहे टुवर्ड्स, बिल्कुलु, तो हिकिड़ो तीर जो निशान या टिल्ट, त मां सम्झां थो त। ऐं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, मां आयुमि पियो हिकु दफ़ा जुॾे मां, इहो बदीन वारो रस्तो वठी जुॾो, जुॾे खां टंडो पागो, टंडे पागे खां बदीन, बदीन खां कराची। सही, बैनर त उनजा जाम ॾिठमि, स्टिकर्स जाम ॾिठमि, पर हाणे अॼु शिकायतूं बि तमामु घणियूं कयूं। पंहिंजो फ़हमीदा मिर्ज़ा पंहिंजो असेंबली जे फ्लोर ते, जी हा, ऐं जेके शिकायतूं कयूं त मां महसूसु थियो त कुझु दुश्वारियूं बि आहिनि, पाण ॾिसूं छा थो थिए। दरअसल वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं नारीन नवाब यूसुफ टालपुर साहिब जिन जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। अञा केतिरा ई आइनी इशूज़ हुआ, अरिड़हीं आइनी तरमीम जे हवाले सां, NFC अवार्ड, वाटर कार्ड 91, उन्हनि ते असां ॻाल्हाए सघियासीं बि, पर प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। कोशिशि कंदासीं त ईंदड़ कंहिं प्रोग्राम में ख़ासि करे इहे इशूज़ जेके सिंध जे बुनियादी इशूज़ में शामिलु आहिनि, उन्हनि ते असां तफ़सीली ॻाल्हि ॿोल करे सघूं। नवाब यूसुफ टालपुर साहिब जिन सां ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।